हिते आया वियूं त हीउ जेको निज़ाम हुकूमत आहे सो फेल्यूर आहे ऐं हिन वक़्त ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स खां पोइ ऐं ॿ त हीअ जेके मौजूदा जेके हिननि जूं पेशरफ़्तियूं आहिनि पीका जे कानून खां पोइ सहाफ़त जो वात बंदि ऐं आईनी तरह सां कोर्टूं तब्दीली खां पोइ कोर्टूं कब्ज़े में ऐं मथे जेको आहे मिल्कियत जेका आहे सॼी हथ में SIFC जे नाले सो असां वटि 1 यूनिट प्लस निज़ाम आहे ऐं 1954 में लॻी 1 यूनिट 58 में लॻी मार्शल अयूब जी हिन वक़्तु सम्झूं पिया त 2 साल जेका ई अॻे गवर्नमेंट ख़तमु कई ऐं PTI जी लॻी पहिरीं डिज़ोल्यूशन ऐं हाणे ई आइनी तब्दीलियुनि खां पोइ ऐं त हिन टीका जे तब्दीलियुनि खां पोइ ऐं हीउ जेको आहे सो आउं सम्झां पियो त हाणे कंपनी सरकार 1 यूनिट प्लस हुकूमत ऐं उन में जेके इंसाफ़ लाइ हक़ लाइ आवाज़ मुखालफ़ाना उन्हनि खे रोकण लाइ ताक़त जो इस्तेमालु कयो अथनि ऐं मुर्ज़ा ख़ान जी गिरफ़्तारी कया ईअं ॾिसां थो त हीअ असांजी जेके सुफ़ूं आहिनि जेके अक्सरियत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत उनजो वज़ीर आला उनजो सदर पाकिस्तान उनजी हुकूमत उहे सभु सिंधूअ जो सौदो ऐं सिंध जी मिल्कियत सौदो करे चुका हाणे हुननि त इहो चई छॾियो त असां केरु पुछणु कोन्हे हिते जा जेके अक्सरियत MP MNAs जेके हिन जाली इलेक्शन जे ज़रिए 24 में चूंडिजी आया उन्हनि उहे असां सां गॾु आहिनि ऐं सिंध में को बि आवाज़ु कोन थो जॾहिं आयो आहे जो मामलनि ते अनाउंस कयो अथनि यकीनी तौर ते हुननि जे पुठियां पार्टी गॾु आहे गॾु आहे ऐं पोयां एस्टेब्लिशमेंट बि गॾु आहे पर सिंध जे माण्हुनि में हिकिड़ो कावड़ अचे पई त उनखे जेके रेज़िस्टेंस ईंदा ऐं सम्झूं पिया उन ते ताक़त जो इस्तेमालु असां हिन जी मज़मत कयूं पिया ऐं जेका सलाह थिए असां कोशिशि कंदासूं त इनखे पुरम जदोजहद जे ज़रिए पर ताक़तवर अवामी जदोजहद जे ज़रिए असीं टकराव कंदासूं पर पंहिंजे हक़ जी जदोजहद जेका पाणीअ जी आहे उन खां कोन हटंदासीं ही मुख़्तलिफ़ असांखे डाइवर्ट करण जी कोशिशि कंदा पहिरीं हिरासां करण जी कोशिशि कंदा पोइ इहो डाइवर्ट करण जी कोशिशि कंदा असां पंहिंजे वतन जे वसीलनि ऐं ख़ुशूसनि सिंधु दरिया जे बचाव जी तहरीक खे ताक़तवर नमूने सां खणी वञींदासूं ऐं असांखे उमेदु आहे त जेकॾहिं हुकूमत का साज़िश करे सुभाणे वरी कोर्ट मां का ॿी मज़ाक़ कई था ऐं का केस नवां करे या के डेग करण जी कोशिशि कयूं यकीनी तौर ते असीं पंहिंजे अवामी ताक़त सर गुलाम मुर्तज़ा खान जतोई जे गिरफ़्तारी बाद जेको आहे सोशल मीडिया ते साईं जेके ॿिया सोशल उतां हिकिड़ा बयान इलेक्शन ज़रदारी जेको शख़्स आहे उहो उन गोलियूं लॻण करे क़तलु थियो हुयो उन जे जेको आहे सो दहशतगर्दी अंतवारी अदालत में मुर्तज़ा खान जी पेशी न थियण ते जेको आहे सो वारंट कढिया विया ऐं कानूनी तौर ते उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे बिल्कुलु ठीकु आहे केसूं ई ज़ाली आहे फेक केस आहे जेको इलेक्शन जे ॾींहंनि में थिया असां ते थिया न असांजे दोस्तनि ते त तव्हां चओ नवाब शाह तव्हांखे ॿुधाईंदे केतिरा असांजा दोस्त केसनि में न ॿधा केतिरा पिया असां उन करे सो केस ई फेक आहे इहो इन करे कयो वेंदो आहे त उन्हनि खे हिननि खे हिरासां करे सघूं असांखे यादि आहे काफ़ी वक़्त अॻे जामशोरे में केस कयूं त जेका मौजूदा सिहत जी वज़ीर आहे इन ते हमिलो थियो आहे इलेक्शन में पोइ उन में अलाए केतिरनि वॾेरनि खे ॿधऊं उन्हनि जी वफ़ादारियूं मटाए ऐं पोइ सिधा थिया सो ही नियत ई जेका हुई न त जेको केस जेको कयो पियो बिलाल ते या मुर्तज़ा खान ते उहे उते मौजूद ई कोन्हनि उते जो जहिड़ो उते जो मक़ामी त सॼो फेक केस आहे उन करे इहो इन लाइ कयो वियो आहे जेको अॼु ॾिसूं पिया पर आउं सम्झां पियो त इहे केस पाए नथा सघनि उन करे इहे अवाम में क्रोध वधाईंदा हुकूमत लाइ नफ़रत वधाईंदा
ऐं उहा नफ़रत ताक़त मटी त हिननि जी तरावी थी। गुज़िरियल ॾींहुं मेड़ में जीडीए तरफ़ां हिकिड़ो कामयाबु एहतजाजी मार्च कयो वियो ऐं जलसो कयो वियो, उन बैदि जो फौरी तौर ते जेको आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जतवी खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे, छा रद्द अमल आहे? सर हिते तूं हींअर कॉल कर या रुटीन में हिकिड़ी मोबाइल खां वधीक तोखे कोन लभंदी, 15 मोबाइलूं अचनि थियूं त सॼो मैनेज थियल आहे। मूंखे त रुगो शक आहे, असां इहो उमेदु कयूं था कोर्टनि मां त कुझु चङी हुजे, पर हिन कैंगरू कोर्ट्स जेके 26 तरमीम खां पोइ थियूं आहिनि, इहो जज बि न मैनेज थियल हुजे, पुलिस मैनेज थियल हूंदी, हीअ हुजे, उन करे ही जेकॾहिं हथरादू कूड़ा केस ऐं हीअ सभु कनि पिया, ऐं सम्झां पियो त इहे अवाम में हिन लाइ नफ़रत वधाईंदा घटाईंदा कोन। बाक़ी असांजे सब्र आहे, सो इनशाला इन मां सब्र जी जिदोजहद मां निकिरी वेंदासीं।